अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनश्हदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनश्हदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज पे जलवगर उलमाए किराम, पीराने तरीक़त, मशाइख़ इज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह जा लख शुक्राना जै रब करीम असांखे हिन बाबरकत महफिल में हाज़िरी जी सआदत नसीब कई आहे। उलमा जो दीदार, अल्लाह वारन जी ज़ियारत, कुरान जी तिलावत, मदीने वारे साईं ते सलात जी झुंगार, अखियुनि जो रब जे ख़ातिर जागण, कन्ननि जो कुरान ॿुधण, पेरनि जो नेकी जे रस्ते में विखूं भरे अचण, वजूद जो बेहण, हिन पिंडाल ते अॼु अल्लाह जी रहमत वसी रही आहे। हर वजूद ते अल्लाह जे रहमत जो वॾो फुड़ो वसी रहियो आहे। अल्लाह कंदो त हिन महफ़िल मां हर हाज़िर पंहिंजी रहमत जी झोली भरे मोटंदो। जसु हुजे, लख रहमत हुजे। मौलाना बदरुद्दीन सुरयो साहब जन खे जेकी ही सुहिणी महफ़िल सजाइनि था, किथों किथों जा आलिम मशाइख़ घुराए तव्हां लाड़काणे वारनि खे घर वेठे मुस्तफ़ा जे यारनि जो शान ॿुधाइनि। सच पुछो त पर साल जेका हीअ कॉन्फ्रेंस न थी हुई त आशिक उबाण का वेठा हुया। मोहब्बत वारनि खे इहो फिराक लॻल हो त वरी कॾहिं खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस थींदी, मदीने वारे साईं जो यारनि जो शान ॿुधंदासीं, या ठरंदा। दिल के राहत पहुती है या न पहुती है? अॼु मां बि तव्हांखे मुस्तफ़ा जे यारनि जो शान थो ॿुधायां। अलाह कंदो त रहियल कसरूं हाणे निकिरी वेंदियूं। पुराणे पोएं साल वारी कसर बि हिन साल इंशाअल्लाह मिलंदी। तव्हांखे मोहब्बत सां वेहणो आहे, इश्क सां वेहणो आहे। रात जीअं ढलंदी तीअं ख़ुदा जी रहमत अञा वधीक मस्कारो कंदी। रात जो जीअं पोयों हिस्सो थींदो आहे न, अल्लाह जे रहमत जा ऐलान थींदा आहिनि। आहे को घुरण वारो, आहे को झोली छॾण वारो। जीअं अल्लाह जे रहमत जूं सदाऊं ईंदियूं, अल्लाह कंदो त असां बि पंहिंजे दिल वारो थां खोले वेंदासीं, रहमत सां भरे मोटंदासीं। जो सल्लल्लाहु अलैहि
सभी मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह जे पाक कुरान मजा चेची लफ्ज़ मु तिलावत कया रब जो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद अल्लाह जो रसूल आए वल्लज़ीन मअहू ऐं उहे जेके इने महबूब साण गॾु आहिनि जेके मदीने वारे सां गॾु आहिनि उन्हनि जो शान उन्हनि जो मान उन्हनि जी कैफियत आहे अशिद्दाउ अलल कुफ़ार वे काफ़रन के मथा सख्त हिन रुहमाउ बैनहुम हिक ॿिए में वॾी बाझ करण वारा वॾी मोहब्बत रखण वारा आहिनि तराहुम रुकअन सुजदा जे तू उन्हनि खे ॾिसंदे त घणनि रुकुन करण वारा नज़र ईंदई घणनि सजदन करण वारा नज़र ईंदा। इमाम बग़वी पंहिंजे तफ़सीर में थो लिखे त इन लफ़्ज़न मजा मुराद छा आहे। इमाम बग़वी फरमायो वल्लज़ीन मअहू मजा मुराद सुनो अबू बकर सिद्दीक़ जेको देश में परदेश में दिल पर मोहम्मद सा गॾु गुज़ारे हुज़ूर मक्के में त अबू बकर मक्के में गॾु हुज़ूर हिजरत वाले सफर में अबू बकर गॾु मदीने वारो साईं ताइफ में तबूक में जिते लजपाल नबी जा कदम आहिनि उते अबू बकर गॾु हत्ता के ग़ार जे अंदर एक मदीने वारो साईं वल्लज़ीन मअहू जो अबू बकर मुझे दिल पर नबी सां गॾु सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अज ताईं बे मज़ारे अनवर जे अंदर मदीने वारे मीर सां करीब तरीन ज़ात आहे त सोने सिद्दीक़ वल्लज़ीन मअहू मुराद इमाम बग़वी चयो त सिद्दीक़ अकबर जी ज़ात अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़रन ते सख्त आहिनि इने मजा मुराद सय्यदना उमर फारूक रुहमाउ बैनहुम हिक ॿिए में रहमत आहिनि इने मजा मुराद इमाम बग़वी थो चवे त उस्मान ज़िन्नूरैन मुराद तराहुम रुकअन सुजदा जे उन्हनि खे ॾिसंदे त घणनि रुकुन करण वारो घणनि सजदन करण वारो नज़र ईंदुई इने मजा मुराद मुंहिंजो मौला अली शेर जली सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले ताजदार फरमायो त मुझा चारई यार मुझा वफादार मुझी उम्मत जे मथा फर्ज थो कया त मुझे चैनी सा मोहब्बत रखो भला अद सुभान अल्लाह चौदा त थकजी पिया आहियो अल्लाह सुभान अल्लाह नी थवे गूंगा हो जेके सुभान रब नी आओ चले सुभान अल्लाह गूंगर सा मगन है तो उन्हें मयार बता ज़बान वाला चौ सुभान अल्लाह हदीस मुझे सोने नबी दे यारन जो शान छाए इमाम इब्ने असाकिर तो रिवायत आने या रिवायत मुझे सोने हबीब जी हजरत अब्दुल्ला बिन उमर का रिवायत लजपाल नबी फरमायो इन्नल्लाह फरद अलैकुम हुब्बु अबी बकर व उमर व उस्मान व अली
करीबन फरमायो तो बुधो इन्नल्लाह बेशक अल्लाह तमाजे मथा फर्ज कइया मुझे चैनी यारन सा मोहब्बत या दुनिया जी मोहब्बत ना है आसमान जो हुक्म नाज़िल थी अल्लाह रब जो फरमाना इन्नल्लाह फरद अलैकुम रब तवाजे मथा इनन जी मोहब्बत फर्ज कइया हुब्ब अबी बकर व उमर व उस्मान वाली अल्लाह ये तवाते फर्ज कइया कमा फरद अलैकुम अस्सलात वस्सियाम वल हज वस्सकात रब करीम तवाते नमाज फर्ज कइया तवाते रोजो फर्ज कयोआ तवाते हज फर्ज कयोआ तवाते ज़कात रब फर्ज कइया जिए तवाते इस्लाम जा रुकन फर्ज कया जाइन इए तवाते मथा अबू बकर उमर उस्मान अली रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन चैनी यारन की मोहब्बत पे इए रब तवाते फर्ज कइया अया बुदो रब तो फरमाए फमन अबगद वाहिदम मिनहुम जेको इनन चैनी मजा हिकड़े साथ बुग़्ज़ रखंदो अबू बकर सा प्यार रखे अली सा बुग़्ज़ रखे अली सा प्यार रखे अबू बकर सा बुग़्ज़ रखे अली सा प्यार रखे उमर सा बुग़्ज़ रखे साईं फरमाइन था फला सलात वला हज वला ज़कात नहीं जी नमाज कबूल नहीं जो रोज़ो कबूल नहीं जो हज कबूल भली ज़ोरैन पढ़े भली मग़रिबैन पढ़े भली मथो भाड़ो करे भली मातम 10 ॾींहं चौथो करे 12 महीना कंदो रहे भली पाण के मोमिन सदाईंदो हुजे भली पाण के अल्लाह वटि प्यारो समझंदो हुजे पर मुस्तफा जो फरमान ॿुधो फमन अबगद वाहिदम मिनहुम इनन चैनी मजा हिकड़े साथी बुग़्ज़ रखे न उन्हें जी नमाज कबूल न रोज़ो कबूल न हज कबूल न ज़कात कबूल सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे ॾिसो नज़र फेराए टोला टोलियूं फिरकियूं कर जो अली सा बुग़्ज़ कंदो अबू बकर सा बुग़्ज़ अली बुग़्ज़ रखने पर को मोमिन न सदाए जाए जन्नत जी उम्मीद न रख जाए इबादतुन जे कबूलियत जी उम्मीद न रख जाए जे इबादत कबूल पवंदी त हिन सुन्नी जी कबूल पवंदी चैनी सा नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी जमात अहले सुन्नत उलमाए अहले सुन्नत मशाइख अहले सुन्नत सुभान अल्लाह सीरत शामी वाले रिवायत दिया सुबुलुल हुदा व रशाद जिल्द 11 सुफ़ो 449 बियो किताब है खसाइसुल कुबरा जिल्द 2 सुफ़ो 350 रिवायत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी मुझे सोने नबी जो फरमाना साईं साहब फरमाए इन्नल्लाह अख्तार अस्हाबी अला जमील आलमीन सभनी जहानन मां अल्लाह ताला मुझे अस्हाबन के चूंडियो हुआ क्या कहवा लड़कड़े वाला गलायो तो सही चूंडियो मुझे अस्हाबन के आलमीन मां जहानन मचा इंसान जिन मलाइक रब जी चाद आलमीन में मखलूका सभनी मां अल्लाह मुझे अस्हाबन के चूंडियो सिवन
नबिय्यीन वल मुरसलीन नबियन रसूलन का समा बाकी जाब इंसान ज़ाता अॻियां पोयां नबी उन्हनि जूं उम्मतूं नबियन रसूलन के छॾे सभिनी उम्मतुनि मां रब चूंड कई अल्लाह चूंड कई चूंडूं त तव्हां वटि बि थींदियूं आहिनि थींदियूं आहिनि चौथे पंजे साल चूंडूं थींदियूं आहिनि ठपा हणंदा आहियो पोइ 5 साल पूरा करे या वरी जीटी रोड ते चए मुझे क्यों निकाला ॿुधो अथव न इहो बि चूंडियल हो तव्हां जहिड़नि चूंडियो हो हिनखे तव्हां वोट ॾिना हा 4 साल बि पूरा कोन कई इहो ॿियो निकिरी मुल्क खां चलावतन थी वियो माण्हुनि जो चूंडियल हुयो पर जेके अल्लाह चूंडे जेके रब चूंडे इहा चूंड साल जी न हूंदी 2 सालनि जी न हूंदी इहा 5 सालनि जी न हूंदी इहा दुनिया जी चूंड कब्र जी चूंड क़यामत आखिरत जी चूंड ॿिन्ही जहाननि जी चूंड सुभान अल्लाह साईं साहब फरमाइनि त ये जेकी बि मुंहिंजा सहाबी हड़ई सहाबा अबू बकर जे अलफ खां वठी अली जी ये हड़ई असहाबी अल्लाह जा चूंडियल है पुत्र वो कंहिं बि असहाबी में कुदूरत रखे बुग़्ज़ रखे कंहिं बि सहाबी में ऐब कढे त इहो ॼण बि असहाबी ते एतराज़ नथो करे असहाबी ते नुक्तचीनी नथो करे इहो ॼण अल्लाह ते एतराज़ थो करे त रब तो हिन खे छो चूंडियो रब जी चूंड ते एतराज़ थो करे ॿुधो इंसान खता खाई सघनि था माण्हुनि खां खता थी सघे थी माण्हुनि जी चूंड ग़लति थी सघे थी पर अल्लाह जी चूंड में कॾहिं बि खता जो इम्कान बि नाहे रब खता खां पाक आहे रब जी चूंड बि पक्की पुख्ती आहे असहाबनि खे रब चूंडियो आहे कंहिं चूंडियो आहे ॻाल्हायो अल्लाह चूंडियो आहे वरी अॻिते साईं फरमाइनि था वख़्तार ली मिनहुम अर्बा सभई असहाबी रब चूंडिया पर इन्हनि असहाबनि मां वरी रब चूंड कई सुभान अल्लाह समझो था न जीअं स्टेज ही जेका जमायत आहे पिंडाल आहे इन्हनि मां चूंड जी हे सगोरा स्टेज ते वेठे सुभान अल्लाह हे भलारा चूंडियल आलिम आहिनि बुज़ुर्ग आहिनि मशाइख आहिनि इज़त वारा आहिनि भलारा आहिनि चूंड जी मथे वेठा वरी इन्हनि मां चूंड करे मौलाना साहब जब जेके साईं सिकंदरी साहब खिताब पिया कनि सुभान अल्लाह चूंडियल हुया कुर्सी ते वेठा समझो था न साईं मदीने वारे साईं जे ज़ात थी फरमाए त अल्लाह ताला सभिनी इंसाननि मां मुंहिंजे सहाबनि खे चूंडियो वरी सहाबनि मां ख़ास मुंहिंजे लाइ चैन खे चूंडियो सुभान अल्लाह हदीस जा लफ्ज़ ॿुधो वख़्तार ली मिनहुम अर्बअतुन इन्हनि सभिनी सहाबनि मां चैन खे रब वख़्तार ली मुंहिंजे ख़ातिर मुंहिंजी मदद जे लाइ मुंहिंजी खिलाफत जे लाइ मुझे वज़ारत जे लाइ मुझे कुर्बत जे लाइ मुझे साथ जे लाइ मुझे एतमाद जे लाइ रब चैन खे चूंडियो चूंड में वरी चूंड सुभान अल्लाह जे हिकड़ी चूंड थींदी आहे एमपीए एमएलए चूंडबा वरी उन्हनि मां चूंड थींदी वज़ीर आज़म चूंडबो सदर चूंडबो चूंड मां चूंड थींदी आहे अल्लाह सारी मखलूकात मां हुजूर जे सहाबनि खे चूंडियो सहाबनि मां वरी चैन यारनि खे रब चूंडियो सुभान अल्लाह बेशक साईं फरमाइनि था वख़्तारनी मिनहुम अर्बअतुन अबा बकरिन व उमर व उस्मान व अलिया वे चारई सुने
हबीब गणे बुधाया अबू बकर असहाबन में चूंडियल्ला, उमर मुझे असहाबन में चूंडियल्ला, उस्मान मुझे असहाबन में चूंडियल्ला, अली रब जो चूंडियल पसंद कयलो। साईं फरमाइन था खैर असहाबी फजअलहुम खैर असहाबी, इन्हनि चैन के रब सभिनी असहाबन में खैर भलो शान वारो मर्तबे वारो बनायो। सुभान अल्लाह। अगते साईं जा लफ्ज है न वफी असहाबी कुल्लिहिम खैर, मुझे सभिनी सहाबन में खैर। सुभान अल्लाह। मुझे सभिनी सहाबन में खैर, मुझा सब सहाबी खैर वारा भलाई वारा चूंटियल पसंद कयल शान वारा मर्तबे वारा, पर चैन जो मट ना है। सुभान अल्लाह। अन्या बुधो मुझे सोने हबीब मदीने वाले साईं की हदीसा इमाम तिरमिज़ी रिवायत दिया, मुस्नद अबू याला में हदीसा, किताब शरफुल मुस्तफा में यह रिवायत, हाफिज इब्ने कसीर अल बिदाया व निहाया में यह रिवायत दिया, पर हदीस जो रावी मुझो मौला अली। सुभान अल्लाह। शेर जली करीवा या न करीवा? सुभान अल्लाह। सुन्नी अबू बकर जो नालो ॿुधंदो त दिल ठरंदुसि, उमर जो नालो ॿुधंदो त यां ठरंदुसि, उस्मान ज़िन्नूरैन जो नालो ॿुधंदो त यां थथो थी पवंदुसि, पर जे अलीअ जो नालो ॿुधंदो न तन मन में राहत ऐं फरहत ऐं करार। हदीस मुस्तफा जी रिवायत करण वारो मौला अली ॿुधंदो, करे वारा ॿुधंदो, मुस्तफा जी रिवायत, मुस्तफा जी हदीस ऐं अली सोने जो बयान। मौला अली तो फरमाए क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहिमल्लाहु अबा बकरिन ज़व्वजनी इब्नतहू। अबू बकर तेरे बाज करे छड़िया, अबू बकर उहो तव जे पंहिंजी न्याणी मूं मोहम्मद जे निकाह मुखे पंहिंजो न्याणो बणाई। अबू बकर मूं मोहम्मद करीम सां रिश्तो जोड़ियो, अल्लाह उन्हें जे मथा बाज करे छड़ी, रब उन्हें जो शान वधारे छड़ियो। साईं फरमाइन था वअतक बिलालन मिन मालिही, अबू बकर उहो तव जे पंहिंजे माल मजा बिलाल के आजाद कयो। रहिमल्लाहु उमर यक़ूलुल हक़, अल्लाह मुझे उमर ते भी बाज कया। उमर उहो जेको हक़ चवंदो हक़ ॻाल्हाईंदो, उमर उहो जे ज़बान मां कॾहिं नाहक़ न निकितो, जेको उमर ॻाल्हाईंदो सो हक़ हूंदो। साईं फरमाईंदा व इनकान मुर्रा, भली कड़ो लगे के हक़ वणे न वणे, पर उमर ॻाल्हाईंदो त हक़ ॻाल्हाईंदो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था रहिमल्लाहु उस्मान तस्तहील मलाइका, रब करीम उस्मान ते भी बाज करे छड़िया। उस्मान उहो जेका अल्लाह जा मलाइक भी हया कंदा आहिनि, मलाइक भी जे उस्मान जो ख्याल रखंदा आहिनि, उहो मुंहिंजो उस्मान शान वारो अथव। रहिमल्लाहु अलियन, अल्लाह ताला मुझे अलीअ ते भी बाज करे छॾी। अली उहो अल्लाहुम्मा अत्रिल हक़ महू हैसु दार, हुज़ूर
जी बाखान कयूं, रहमत जी दुआ ॾिनूं, उमर जे लाइ दुआ घुरियूं, उस्मान जे लाइ दुआ घुरियूं, बादशाही रहमत जी अल्लाह वटि अपील कयूं, पर अलीअ जे लाइ कुकु झले मदीने वारे वीर दुआ जा हथ कया, या अल्लाह हक अलीअ सां रखजाए, जिते अली हुते हक, जिते हक हुते अली, अली हक सां हक अली सां, सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोने हबीब फरमायो, मन कुन्तु नबिय्युहु फअलियुन वलियुहु, जो मां मोहम्मद नबी जो चिकरी यारा अली उन्हें जो मौला अली अली मोहब्बत माचो अली अली साईं कंदु सब वली वली, इश्क में झांचो अली अली मोहब्बत माचो अली अली, अली असांजो मौला आए। अली असांजो मौला आए, सांग कंदो रब सौला आए, अली के नाम है गली गली, अली है गली गली, वलीअ खे विलायत मिलंदी अली जे दर तां, हाकिम खे हुकूमत मिलंदी अली जे दर तां, बातिन जी नेमत मिलंदी अली जे दर तां, इल्म जी खैरात मिलंदी अली जे दर तां। मुंहिंजा दोस्तो मोहम्मद करीम जो फैज़ मिलंदो अली जे दर सां, जंहिंजी अली सां मोहबत उनजी नबीअ सां मोहबत, जंहिंजी नबीअ सां मोहबत उनजी रब सां मोहबत, जंहिंजी रब सां मोहबत उनजे लाइ 8 दर जन्नत जा खुली विया। सुभान अल्लाह। हसन हुसैन जो बापो आहे, हसन हुसैन जो बापो आहे, मुल्क जे जो काबो आहे, मूं बि दामन झली झली, मूं बि दामन झली झली, इश्क में झांचो, इश्क में झांचो अली अली मोहब्बत माचो अली अली। सुभान अल्लाह। और जेको भंग जा कूंडा पी उनखे कहिड़ी ख़बर अलीअ जो शान छा, अलीअ जो शान पुछी असां सुञनि खां पुछो त अलीअ जो शान। हा मौलवी साहब जो तकरीर करे कि बाबा इल्म जो शान वॾो आहे, इल्म का सवा चारो न आहे, त मवाली में वेठो हुजे ये झूठन में हाथी इल्म का सवा कुछ ही मौलवी साहब ने इल्म का सवा कुछ ना है, इल्म का सवा कुछ ना है, तो मवाली में जो हाथी इल्म का सवा कुछ ही उनके इल्म जेके इल्म जा सूता याद है उनकी कड़ी खबर अली जो शान चाहे, अली जो मर्तबो अली जो शान पुछणो थई असा सुञन का पुछ तो मौला अली जो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या। इमाम अबू याला पंजे मुस्नद में रिवायत आंदी या रिवायत इमाम हैसमी मजमू ज़वाइद में आंदी अल बिदाया वन निहाया वाले पे या रिवायत आंदी अम्मा आयशा सिद्दीका साहिब रज़ी अल्लाह तआला अन्हा की रिवायत करे, लम्मा अस्सस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद अल मदीना, सुभान अल्लाह, मदीने वाली मस्जिद जो बुनियाद पियो रखे, सुभान अल्लाह, उहा मस्जिद जेका मोहम्मद मीर जी मस्जिद, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था मां
सभिनी नबियन जे पुजारी वारो नबी आया मुजी मस्जिद सभिनी नबियन जे मस्जिदुन जी पुजारी वाली मस्जिद सुभान अल्लाह उन्हें मस्जिद में हिकड़ी नमाज पढ़ो त 50,000 नमाजुन जो सवाब सुभान अल्लाह लड़काने वाला अल्लाह कदो हली पढ़ंदा सी इंशाअल्लाह अल्लाह कदो हरी हरी मस्जिद नबवी में नमाज पढ़ंदा फरमाता मन सल्ला फी मस्जिदी हाजा कुतब लहू हज्जतान मबरूरतान जेको मुजी हिन मस्जिद नबवी में हिकड़ी नमाज पढ़े ब हज से कबूल के सुभान अल्लाह हिकड़ी नमाज ब हज जो सवाब सुभान अल्लाह हां अल्लाह करे हलो मदीने इंशाअल्लाह आमीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह मल मस्जिद नबवी पे ठहे न बुनियाद पे रखजे त मदीने वाला साईं आया जा बेहजर मुस्तफा करीम पान हिकड़ो पत्थर खणी आया सुभान अल्लाह साईं जन चे पेरियो पत्थर मस्जिद नबवी जो पंजे पाक हथन सां रखियो सुभान अल्लाह पेरियो पत्थर मस्जिद नबवी जे बुनियाद जो मदीने वाले साईं पान रखियो सुभान अल्लाह वजा अबू बकर बिहजर फवदाहु वरी बे नंबर पे हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक पत्थर खणी आयो मुस्तफा जे पत्थर का पोवरी अबू बकर पत्थर सुभान अल्लाह के रखो अबू बकर सैयदना अबू बकर सिद्दीक वजा उमर बिहजर फवदाहु वरी बे नंबर पे हजरत सैयदना उमर हाथ लायो क्यों पत्थर हजरत उमर रखो सुभान अल्लाह वरी वजा उस्मान बिहजर उस्मान जिन्नूरैन आयो पत्थर खणी टे चौथे नंबर पे उस्मान जिन्नूरैन पत्थर रखियो फवदाहु पत्थर रखे फसुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन ज़ालिक हबीबन का पूछो वियो त या रसूलल्लाह इहो भला छाजे करे पेरियो पत्थर तवा रखियो बियो अबू बकर रखियो टियो उमर रखियो चौथो उस्मान रखियो ही या तरतीब छो फकाल हाजा अमरुल खिलाफत मिन बादी उधी चलो मुखा बाद में मुजी खिलाफत दी तरतीब ये थींदी जी अज मस्जिद नबवी में पत्थर रखिया गया सुभान अल्लाह लाड़काने वाला कन खोले बुध असा जो मवालिन वारो अकीदो नहीं हंग जा कुंडा पी चवंदा आहिनि तमाम मस्त कलंदर अली दा पहला नंबर यो मवालिन जो अकीदो असा सुन्नत जो अकीदो तमाम मस्त कलंदर अबू बकर दा पहला नंबर अबू बकर दा पहला नंबर तमाम मस्त कलंदर अबू बकर दा पहला नंबर तमाम मस्त कलंदर तमाम मस्त कलंदर तमाम मस्त कलंदर तमाम मस्त कलंदर पहला फकान हाजा अमरुल खिलाफत मिन बादी मुखाबाद में मुजी खिलाफत जी तरतीब ये थींदी खलीफा बिला फसल सिद्दीक अकबर थींदो उन का पो उमर थींदो पो उस्मान थींदो पो अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेका तरतीब मदीने वाले साईं रखी न थियो पे ये उम्मत भी ये थी मने जेको इने तरतीब के छडे यो मुस्तफा जे तरीके के छडण वारो वा मुस्तफा जे तरतीब के मिटाइण वारो वा असा हुआ तरतीब वठंदासी जेका मदीने वाले साईं चौ सल्लल्लाहु अलैहि या हदीस तो तवा के बुधाया पेरी का के 8 किताबन जा हवाला दींदुस 8 किताब उठ न सुभान अल्लाह इन
बलवा चिलो समझो था ना अच्छा किताबन जा हवाला तो ॾियां आगे पहिरियों किताब मुस्नद अबू याला ॿियो किताब मजमू ज़वाइद टियों किताब अल मतालिबुल आलिया चौथों किताब कंजुल उमाल पंजों किताब तारीख बगदाद छहों किताब तारीख दिमश्क इब्न असाकिर जी लिसानुल मीज़ान मुस्नदुल बज़ार अठन किताबन में रिवायत ये नमने तो मदीने वालो पुजन जो मां छा को साज मौलाना बदरुद्दीन छा सुभान अल्लाह बेशक रहबर ए मन दो त पंची आंख पत ठाईंदो भला जे मदीने वाले साईं जे फरमान के छडी दो त कस के नाए शान हुनन जो न खटियो न खटाए केर सगंदो मुस्तफा जे यारन जो शान रब पाण वधाई सुभान अल्लाह बुझो हदीस है हजरत अनस रजी अल्लाह ताला अन्हु रिवायत करे जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फदखल इला बुस्तान हिकड़े दी मदीने वाला साईं आया मदीने जे बाहर हिकड़ो बाग हुयो सुभान अल्लाह मदीने जो बाग मदीने जे खजूर जो बाग सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने जो खजूर खाराईंदो आमीन मदीने में हिकड़ी खजिया जंजो नालो अजवा साईं फरमाइंदा जन्नत जो मेवो अजवा जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह करीबन करीबन फरमा जेको अजवा खाए ना अजवा जो टे जड़ियों खाए उन्हें दी न उनके जिन्न जो असर थींदो न जादू जो असर थींदो न सिहर जो असर थींदो या दुनिया जी कतल ना है जन्नत जी जो मेवो जेको रब दुनिया में रखायो साईं फरमाइन था त मुझे मदीने जी कतल अजवा वाली कतल जे खाधी उन्हें जण दुनिया में जन्नत जो मेवो खाधो साईं जन बाग में आया हजरत अनस को फरमाए तो हुजूर जन अंदर आया तो मुखणी दर बंद कर बाग जो बारो कोट हो ने उन्हें कोट जो दर बंद कर जेरी मल दर बंद कयो ने त कोट तो दर खड़के फदकल बाग दरवाजे ते खड़को थियो फकाल या अनस कुम फफ्तह लहू वबश्शिरहु बिल जन्नत व बिल खिलाफत मिन बादी ए अनस दर तो खड़कई जेको मानू दर ते बीठो आ न इने के वनी मुजा सलाम चो खुशखबरी दी से तू जन्नती है सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुशखबरी दी से मुखा बाद में तू मुजो खलीफो थी दे अज वहाबी तो जे नबी के फित जे पोयो जी खबर नथी पोए मुस्तफा के गैब जो इल्म ना है मुस्तफा के सुभाणे जी खबर ना है हदीस मुझे अठ किताबन जो हवालो नहीं बैठो आयो सोने हबीब फरमायो दर बंदा फित जे बाहरा कोट जे बाहरा को मानू बीठो आ दर खड़कायो आ साईं फरमाइंदा अनस जेको दर ते बीठो आ न खुशखबरी दी से चईस त तू जन्नती आई मुखा खाद में मुझो खलीफो तू थी दे सुभान अल्लाह कुल तो या रसूल अल्लाह उलिमहु या रसूल अल्लाह छा इया गाल ने के बुधाया जन्नत की खुशखबरी मिलियास ऐ बुधायास ता जो खलीफो थींदो काल अलिमहु हां इजाजत तई चईस वनी बुधाई से तू जन्नती आई सुभान अल्लाह हजरत अनस तो फरमाए दर्र के खोलिया फैजा अबू बकर सुभान अल्लाह सिद्दीक अकबर दर ते बैठो हो फकुल्त लहू अबशिर बिल जन्नत व अबशिर बिल खिलाफत मिन बाद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर मुबारक थई जन्नती आई सुभान अल्लाह लाड़काने वाला लख इबादतू करी लख नमाजू पढ़ी हज करी पर गारंटी ना है त इबादत कबूल पई या न पई जन्नत मिलंदी या न मिलंदी उम्मीद रखबी आस रखबी गारंटी के वट कोने पर गारंटी आए त अबू बकर वटा मुस्तफा पंजे ज़बान सा जन्नत दी खुश सुभान अल्लाह तो के केड़ो हका जो ने जे शान में के तो घटाने दी कोशिश करी अबू बकर जे शान में तो ना शाइस्ता लफ्ज गालाई साईं फरमाइन था हजरत अनस जे से अबू
उम्र मुबारक थई तू जन्नती आई ऐ मुस्तफा करीम का बाद तू हुजूर जो पहलो खलीफो थी सुभान अल्लाह तो हुजूर जो पहलो खलीफो केर थियो सैयदना अबू बकर सिद्दीक मुस्तफा जो कौल सच्चो थियो मदीने वाले जो फरमान सच्चो थियो हजरत अनस सोचे मरी अचे साईं जन सा गरजी बैठुस पर देर न गुजरी तब वरी दर खड़कियो सुम जा आत फदकल बाब वरी अचण वारो आयो वरी दर खड़कियो साईं जन फरमायो फकाल या अनस कुम फफलहु वबशिरहु बिल जन्नत वबशिरहु बिल खिलाफत मिन बाद अबी बकर वन्यू जेको दर ते बीठो आ उनके जन्नत जी खुशखबरी चई सो दर ते अचण वारा तू जन्नती आई सुभान अल्लाह ऐ ॿुधाई से त अबू बकर का पो तू मुस्तफा जो खलीफो थींदे हजरत अनस तो फरमाए दर ते आयो से अचे ॾिसां फ़इदा उमर फारूक आज़म दर ते बीठो आ मुझे मां से ए उम्र तोखे मुबारक तू जन्नती आई तोखे मुबारक हजरत अबू बकर का पो तू खलीफो थी दे ये जो वरी अचे साईं जन जे पासड़े में बैठो थोड़ी देर गुजरी तो वरी दर खड़कियो साईं जन फरमायो कुम फफ्तह लहू वबशिरहु बिल जन्नत वबशिरहु बिल खिलाफत मिन बाद उमर सुभान अल्लाह अनस वन जेको दर ते बीठो आ इने दर खड़काइण वारे खे चईस त तू जन्नती आई सुभान अल्लाह ऐ चईस त उमर का पो तू खलीफो थी दे वअन्नहु मक़तूल ऐ ॿुधाई से तोखे शहीद कयो वेंदो तोखे क़त्ल कयो वेंदो तोखे आखिर उम्र में क़त्ल कयो वेंदो या ॻाल्हि शहादत जी खुशखबरी सुभान अल्लाह ॿुधायो इल्म आहे या न आहे हित जे पोयां केर आ मुस्तफा ॾिसे पियो त उस्मान आ उस्मान टियों खलीफो थींदो हुजूर के अॻे इल्म ऐं उस्मान शहीद थींदो हुजूर के ख़बर आ उस्मान जन्नत में वेंदो मदीने वाले के ख़बर आ सुभान अल्लाह वदा पो मदीने वाले साईं फरमायो त उस्मान के चओ त तू जन्नती आहीं पर शहादत माणी दे शहादत जो दर्जो मिलंदी ऐं खिलाफत जी तरतीब इए हूंदी पहिरीं अबू बकर पो उमर पो उस्मान पो जेका तरतीब मदीने वारो साईं मुक़रर करे वियो असां सुन्नन पे उन ॻाल्हि खे मञियो आ उन ॻाल्हि ते ईमान आंदो आ असां खे अक़ीदो बि उहो रखणो आ जेको लॼपाल नबी सेखारे वियो सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या अल्लामा शहर आशूक उन्ने पंहिंजे किताब में हजरत मौला अली जो हिकिड़ो कौल लिखियो सुभान अल्लाह ॿुधंदो हा भैया असां सुन्नी त हूअं ई मञंदा आहियूं हा भैया पर अहले तशय्यो जो आलिम आहे उन्हें लिखियो आहे मनाक़िब अल्लामा इब्न शहर आशूक जिल्द 3 सफ़ो 63 लिखे थो क़ाल अमीरुल मोमिनीन रज़ियल्लाहु अन्हु व मन लम यकुल इन्नी राबिउल खुलफा फअलैहि लअनतुल्लाह सुभान अल्लाह अमीरुल मोमिनीन
खलीफतुल मुस्लिमीन मौला अली शेरे जली फरमायो त जेको इए नथो चवे त मां अली चौथो नंबर खलीफो हां जेको इए नथो चवे फअलैहि लअनतुल्लाह उन्हें ते अल्लाह जी लानत सुभान अल्लाह मौला अली फरमाए तो जेको मुंजी चौथे नंबर ते खिलाफत न मने यो लानती मानू आ ओ बेटा को मौला अली जो फरमान मञणो पवंदी मदीने वाले जी सुन्नत मञणी पवंदी मुस्तफा जो फरमान मञणो पवंदी असा जो अकीदो उहो ही आ जेको मदीने वाले से करियो जेको मौला अली सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीब हजरत मौला अली शेरे जली जो कोड बुधंदो हां सैया थक जी केड़ा पे आयो ना से थक जी ने पे हूं जेके न थक आयो है तुम दे गणो सुभान अल्लाह मां ते नालो जो फजर हिते गड जी पड़ो लेंदो फजर ते इंशाअल्लाह ये फसलो वडी खिसकी रींदो ना सैया ना मौलाना बदरुद्दीन बिन से तो माशाअल्लाह तुजी मेहनत रंग लातो आ तुजी मेहनत सच्चाइया हजरत मौलाना काजी दोस्त मोहम्मद बुलबुले सिंध जो सदाऊं अज तईं लाड़कारे में गुंजन सुभान अल्लाह बुधो मौला अली जो फरमान कंजुल उम्माल जिल्द 13 सुफो 244 हजरत मौला अली जो फरमाए कुल्त अस्मा बिन पुनाना तो चवे कुल्त ले अली या अमीर अल मोमिनीन मन खैरुन नास बाद रसूलिल्लाह ए मौला अली मुखे बुधाए त रसूलुल्लाह का पो हुजूर जी उम्मत में रसूलुल्लाह का पो भलो इंसान केरा त मौला अली फरमायो काला अबा बकर हजरत मौला अली फरमायो त नबी का पो अजमत वारी शान वारी जात सोने सिद्दीक अकबर जिया कुल सुमन मुझो से भला अबू बकर का पो केरा काला उमर फरमाई पो उमर जो शाना कुल सुमन मुझो से भला उमर का पो शान वारो केरा काला उस्मान मौला अली जो नजरियो असद बिन बनाना चले थो तो सोने हैदर करार फरमायो तो हुजूर जी उम्मत में नबी जी जात का पो शान वारी जात अबू बकर जी पो उमर जी पो उस्मान गनी जी कुल तो सुमन मुझो से भला उस्मान का पो केर काला अना फरमाई उस्मान का पुमा अली आया तो मौला अली फरमायो रायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिअैनैया हातैन व इल्ला फअमियता व बिउज़नैया हातैन इल्ला फसमता यक़ूल मा वुलिद फिल इस्लाम मौलूदुन अस्का वला अतहर वला अफदल मिन अबी बकर सुम्मा उमर मौला अली फरमायो त मु पंजे हिनन अखन सा मदीने वाले के ॾिठो मु हिनन कन्नन सा मुस्तफा करीम का ॿुधो सुभान अल्लाह जे करे मुझे अखन
हकीकत तो बुधाया पान मुस्तफा करीम का बुधो हबीब ने फरमायो त इस्लाम जे अंदर को मानू पाकीज़ा अकरम अज़का अफदल अबू बकर ऐ उमर जेड़ो नाए अकीदो सिखो अकीदो सुन्नी अज हवाऊं लगियूं ने मानू थिड़न था थाबड़न था असा के पंहिंजे सुन्नियत वारे अकीदे ते मजबूत थी सिक सीने में रखो प्यार जी महबूब जे चैनी यार जी सिक सीने में रखो प्यार जी ओ महबूब जे सफनी यार जी सिक सीने में रखो प्यार जी हुयो साईं असा गॾु ग़ार अंदर वो आशिक सुनो सिद्दीक अकबर अज ताईं बि गॾु मज़ार अंदर अज ताईं बि गॾु मज़ार अंदर जंहिंखे तांगन पिए जे मिज़ार जी सिक सीने में रखो प्यार जी अचे थकायो दमाग थकजी में आयो अचो जेके रब ज़बान ॾिनी आहे सो करजी चइनि यारनि जी वाखाण पढ़े कभी लिस्टूं लिखण का पिया या लिस्ट आसमान ते बि वेंदी मदीने में वेंदी अकीदो पक्को करणो आहे सिक सीने में रखो प्यार जी महबूब जे सफ़ेरी यारन जी सिक सीने में रखो प्यार जी ओ जो जग में आए मशहूर यकुल जे मालिक जो हुयो खास फज़ल ओ मीर उमर आदिल अकमल ओ मीर उमर आदिल अकमल रजी सार चही बेसहार जी सिक सीने में रखो प्यार जी महबूब जे हरनी यारन जी सिक सीने में रखो प्यार अल्लाह जो शेर आहे हैदर जंहिं कोट केरायो खैबर सुभान अल्लाह खैबर तव्हां मांखे ॾिठो हुजे न मां खे खुदा जाने वो दरवाज़ो अॼु ताईं बि पियो जेके 40 माण्हू खणी न सघनि मौला अली आमिर जे इशारे सां खणी मरहब हीअ बाह लोॾे हलियो उहो मरहब वारो किलो कमूस अञा बीठो आहे उन जूं दीवारूं अञा बीठियूं आहिनि मौला अली जे साम्हूं आयो त हीअ बाह लोॾे पियो चवे त मां मरहब आहियां मुझी बहादुरी जगन में मशहूर आ केर मुसा मुकाबलो करण वारो आ अन्या को मां बच्चो जणियो नहीं जेको मुसा मुकाबलो करे ते हेडो मौला अली निकतो सुभान अल्लाह ये बाह लोडे पियो हले हबीब ने पे ॾिठो साईं फरमायो त अकड़ जी हलण गुरूर सां हलण नाज़ सां हलण रब खे न वणंदो पर अॼु अलीअ जो हलण रब खे अहिड़ो थो वणे सतनि आसमाननि जे मलाइकनि खे ॾेखारे थो त मुंहिंजो अली बहादुर कीअं सुभान साईं पिया फरमाइनि त अनल्लज़ी सम्मतनी उम्मी हैदरा मां उहो अली आहियां मुंहिंजी अम्मड़ मुंहिंजो नालो शेर रखियो शेर मरहब पैर पुख्ता कजाए अॼु तुंहिंजो मुकाबलो आहे तूं चवींदो मुंहिंजे मुकाबले में केरु न ईंदो अॼु अल्लाह जे शेर सां तुंहिंजो मुकाबलो आहे खैबर जे दीवारुनि में ज़लज़लो अची वियो ज़मीन धुंधण लॻी मौला अली जा
कदम खड़ा सुभान अल्लाह सतरी आसमान जे मलाइकन जो निगाह सुभान अल्लाह बेशक मदीने वारो साईं बिसर पिया सुभान हुजूर दुआ जा हथ कया मुझा मौला मुझे अली के सोफ ॾिजा मुझा मौला मुझे अली के सोफ ॾिजा सोनो हैदर करार चो वञे त मरहब हिकड़े धक सां सुभान अल्लाह ये जो धक होई न त मरहब जो जिस्म कटजी वियो घोड़ो कटजी वियो तलवार वनी जमीन ताईं पहुची जमीन में पानी जो चिश्मो जारी थियो अज ताईं वो चिश्मो पानी जो वहे तो पियो कर अल्लाह जो शेर आहे हैदर जंहिं कोट केरायो ओ खैबर खातून जन्नत जो वारिस वर खातून जन्नत जो वारिस वर मनी बैत जे पिन यारन जी सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे हड़नी यारन जी वो सिक सीने में रखो महबूब जे चैनी सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा पंजो अकी दो डंके जे चोट ते बयान कंदा असा के को खुश रहे को नाराज थे ते नाराज थी वने परवाह ना है अकी दो वो रखना सी जेको मदीने वाले साईं से मुझे को मौला अली से करी बुधाया मौला अली छा से करी बुधाया मौलाना बदरुद्दीन हुकुम फरमा मौला अली जो बयान कया मां रिवायत रुके हुए बुधाई तो साजे के मौला अली बयान कई ये ध्यान कर तो बुधाया है ये रिवायत इमाम तबरानी मजम कबीर में आंदी है इमाम हैसमी मजमू सवाइद में आंदी है अल्लामा हिंदी कंजुल उम्मार में आंदी है तारीखुल खमीस वाले रिवायत आंदी है सीरत हलफिया वाले आंदी है अबू नुएम मारिफतुस सहाबा में रिवायत आंदी है रियादुन नदरा वाले भी रिवायत आंदी है मौला अली जो फरमाए सुभान अल्लाह केर जो फरमाए मौला अली शेरे जली फातिह खैबर नबी जो बिरादर लहम का लहम अली तुझो गोश्त मुंजो गोश्त दमो का दमी तुझो रत मुंजो रत तुझो दोस्त मुंजो दोस्त तुझो दुश्मन मुंजो दुश्मन जेको तुझो सो मुंजो जेको तुझो ना है सो मुंजो ना आए कीदो आए यो ईमान आए मौला अली जो शान सुनो है तेरे करार समेत अलीयन यहलिफुल्लाह अंज़ल इस्म अबी बकरिन मिन समाई सिद्दीक हजरत मौला अली जो चेत मुके अल्लाह जो कसम त अबू बकर जो नालो सिद्दीक जमीन जो नालो नाहे सिद्दीक नालो आसमान ता रब पान नाज़िल कई अल्लाह पान अबू बकर के सिद्दीक सजो आसमान का यो नालो नथो मौलानी जे चवण सा को शान घट हो जाओ ना सही ना सुभान अल्लाह अन्या वरी बुध मौला अली का भी रिवायत है सुभान अल्लाह हजरत शेर खुदा हैदर कर्रार ये रिवायत सुनन इब्न माजा में कंजुल उम्माल में तारीख बगदाद में मिनहाज सुन्नह में इब्न तैमिया भी ये रिवायत आंदी है ऐ जेदो दी रिवायत सही असनादा रिवायत जा लफ्ज है हजरत मौला अली जो फरमाए खैरुन नास बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर हुजूर जी जात का पो सपनी इंसानन में भले में भलो अबू बकर मौला अली तो कसम खड़ी फरमाए तो भले में भलो अबू बकर व खैरुन नास बाद अबी बकर उमर
अबू बकर का को सभिनी इंसानन में भलो हजरत उमर फारूक सुन्नी का यहाँ ठहरे हुए हैं कौन? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब की रिवायत मौला अली राविया हैदर करार को रिवायत करे, इन्ना नरा अबा बकरिन अहक्कन्नास बिहा बाद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हजरत मौला अली फरमायो तो मां दिसा पियो बसीरत के नजर सा तो हुजूर का बाद में हुजूर दे खिलाफत जो हकदार हुयो तो सुनो अबू बकर सिद्दीक हुयो। इन्नहु लसाहिबुल गारे व सानी असनैन, यो गार में मुस्तफा जो साथी हुयो जेडी मन बचना हुया एकड़ो मदीने वारो साईं हुयो त ॿियो गॾु अबू बकर सिद्दीक हुयो। ऐं व इन्ना लनअलमु बिशरफिही व किबरिही व लक़द अमरहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्सलात बिन्नास व हुव हय्युन। असां ॾिसूं पिया त अबू बकर इन शान जे लाइक हुयो, हक़दार हुयो जो हुजूर पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे मुसल्ले इमामत ते बीहारियो था अबू बकर सिद्दीक। साईं जे ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक जूं 17 नमाज़ूं जमाअत के पढ़ाइण वारो सोनो सिद्दीक अकबर हुयो। मौला अली तो फरमाए त जेके हुजूर पंहिंजे मुसल्ले ते बीहारे असांजे इमामत ॾिनी, इबादत में असांजो अॻवान बणायो, असां पंहिंजे हुकूमती उमूर में अबू बकर खे पंहिंजो अॻवान जेके अली पंहिंजो अॻवान बणाए, अली जंहिंजी इब्तिदा में निमाज़ पढ़े, अली जंहिंजो वज़ीर ऐं मुशीर बणिजे, मवाली खे कहिड़ो हक़ आहे उन अबू बकर खे घटि वधि ॻाल्हाए? भंग पिए चर्च दोबारा हणे ऐं अबू बकर जे शान में घटि वधि ॻाल्हाए न, ओ मिठा असांखे उहो अक़ीदो रखणो आहे जेको मौला अली ख़ुदि सेखारियो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या इमाम अबू नुएम रिवायत आने थो हजरत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु चयो हबीबन करीमन फरमायो उर्ज बी इल समाए फमा मररतु बिसमाइन इल्ला वजदतु इस्मी व अबू बकर सिद्दीक खल्फी। सुभान अल्लाह। हबीबन फरमाया तो मेरा जवारी रात सतई आसमान से रखे, सुभान अल्लाह, जिथे वञा तो मुझो नालो लिखियो, सुभान अल्लाह, तेरे आसमान ॿियो टियों चौथों अर्श जिथे वञा मुझो नालो ऐं मुझे नाले सां गॾु अबू बकर जो, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। रब अहिड़ी चाहे कि अबू बकर जो नालो मुस्तफा जे नाले सां लिखाए छॾियो जिते मवाली पहुची न सघे न को ड्राहे, मस्जिद में ड्राहे तो इश्तिहार मौलाना बदरुद्दीन जा लॻी वञनि त खुलफाए राशिदीन वारो चुटकी ड्राहे छॾींदो त इहो इश्तिहार भित ते न हुजे, पोइ अदा भितियुनि तां ड्राहींदे पर अर्श ते जेको रब करीम अबू बकर जो नालो पंहिंजे नाले सां, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था आसमाननि में किथे भी मुझो गुज़र थियो हर जाइ ते हर मकाम ते मुझे नाले सां गॾु अबू बकर सिद्दीक जो नालो लिखियल ॾिठो। हबीबन करीमन फरमायो हजरत साल बिन साद साइदी रज़ियल्लाहु तआला अन्हु था रिवायत कन, हबीबन फरमायो हुब्बु
व शुक्रुहु वाजिबुन अला उम्मती। मुझे उम्मत के मथा वाजिबा जो अबू बकर से मोहब्बत रखे, अबू बकर जो शुक्रिया अदा करे, यो मुझी उम्मत जे वाजिबात में शामिल आ। जेको मुझो सच्चो उम्मतिया उन्हें के अबू बकर से मोहब्बत लाज़मिया। चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। हने अचो तरुके हदीसों मौला अली दे शान दिल के हाजिर कर मुझे सोने अली जी वाकान थींदी। मुझे लजपाल नबी फरमायो, इमाम तिरमिज़ी रिवायत दिया, मुस्नद अहमद बिन हंबल जी रिवायत साईं फरमाइन था मन कुंत नबिय्यु फअलियुन वलियु। जेको मोहम्मद के नबी जो मने उन्हें के लाज़िमात अली के पंजो वली मने। मन कुंत वलियु फअलियुन वलियु। जो वली मां मोहम्मद आया, जो वारिस मां मोहम्मद आया, उन्हें जो वारिस अलिया। साईं फरमाता जेको मूसा मोहब्बत तो रखे उन्हें के जरूरियात मुझे अली से प्यार रखे। चो सल्लल्लाहु अलैहि या गदीर वट मुझे सोना हबीब आया, वह आखिज़ुन बियद अलीन फक़ाल। मदीने वाला साईं खुम्मे गदीर वट आया, अली जे हथ में हथ पकड़ियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पूरी जमात हज ते आयल, हुज्जाज सहाबा सवा लख ॾिसन पिया। मंजर क्यों अजीब हुयो, मुस्तफा जो हथ अली जो हथ। हे मुस्तफा जो चेहरो है अली जो मुखड़ो। हाय हाय रब शरण मदीने वाले जो दीदार कराए, शरण मौला अली जो दीदार कराए। हसीन चेहरो लाल लपड़ा, ये गुलन में गुलाब नाहे। ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तो जो सही जवाब नाहे। जगह निहारी खिली खिगारी, दिलों हजारे हबीब ठारे। झलक दीजे मिठाया जी, झलक दीजे मिठावा जी। हशर जो नते हिसाब नाए। खुदा जाने जेके मुस्तफा जे चेहरे जो दीदार थी वजे, उन्हें ते तोज़क जो पायूं हराम आए। ईमान साजे को हिक झलक हबीबन जे मुखड़े के दिसे, तो वो जानी बि जन्नतिया निभागो बि सभागो। जे हबीबन जी झलक ॾिठी, ओ झलक ॾिठी जे मिठायवा जी। हशर जो उन ते हिसाब नाए। ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन ने तो जो सही जवाब
जॾहिं तो बोली चपने के चोली खंडरूं ऐं माखियूं मखण तो खोली जॾहिं तो बोली चपने के चोली खंडरूं ऐं माखियूं मखण तो खोली ओ अखर अखर जो मोती माणिक अखर अखर जो मोती माणिक ये तके जो खिताब नाए ॿुधायो मदीने वारे जो दीदार खपे सोने जी ज़ियारत खपे ये ज़ियारत खपई त नुस्खो ते दुरूद पढ़ो मदीने वाले साईं ते खड़ी सलात पढ़ो उठदे वेंदे रात ॾींहुं सुबुह साजी पियो चओ सल्लल्लाहु अलैहि कया रसूल खुदा जो कसम जेके कसरत सां दुरूद पढ़ंदा आहिनि ख़ुसूसन दुरूद जो किताब ठही थियल आहे खैरात न चयो सुभान अल्लाह दलाइल खैरात दुरूद जो किताब हफ्ते हफ्ते जा हिस्ब मुकर्रर आहिनि हर ॾींहं जा जुदा जुदा हथूं मुकर्रर थियल आहिनि जेको दुरूद जो इहो किताब दलाइल खैरात पढ़ंदो आहे उन खुश नसीब के हर रात में दिल पर नबी जो दीदार सुभान अल्लाह साईं फरमान था जेको ख्वाब में मुझी ज़ियारत कंदो आहे अन करीब सुचाड़ीअ में हिनन अखियुनि सां उनखे मुंहिंजो दीदार अल्लाह करे लाड़काने वारा रब करे शला असांखे ख्वाब में बेदारी में मन कॾहिं दिल पर नबी जो दीदार सुभान अल्लाह बेशक रब बेशक ऐं इहा करीमनि जे मथां ॻाल्हि दुश्वार न आहे मुश्किल न आहे करीम अॼु बि करम कर त अॼु राति जो दीदार करे सिक सची हुजे तड़प हुजे दिल में तांग उकीर हुजे दुरूद पढ़ खुदा जो कसम आहे पर्दा खजी वेंदा हबीब जो दीदार सुभान अल्लाह हज़रत शाह कुल हसन रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह गौसनी कलंदर पानी पतवारन जो खलीफो मुरीद मक्के मां निकतो मदीने पे वञी सुभान अल्लाह जो से उठ घोड़न जा काफिला इन्हनि में वञो की तमाम वन्या मदीने वरी उठ ते चढ़ा घोड़े ते चढ़ा दिल की चढ़े प्यादल बंद वञो मीर मदीने जे साईं ले प्यादल बंद हज़ार कया मीर मदीने जे साईं ले प्यादल बंद हज़ार कया प्यादल बंद हज़ार कया प्यादल बंद हज़ार कया ओ दिल थी चवे दीदार कया अल्लाह दिल थी चवे दीदार कया लो मीर मदीने जे साईं ले प्यादल बंद हज़ार कया खली पानी जी खयई खजूर खयई सत्सु खयई खाधे जो थोरो सामान खयई पानी जी खली खयई पंध पुट मक्के ऐं मदीने जे विच में पुराणे दौर में 8 मंज़िलूं घणियूं 8 ॾींहं लॻंदा काफ़िलनि खे पर ही आशिक प्यादल पंध हलियो आहे पंध हलंदे हलंदे जेको पुराणो रस्तो आहे उन सां अॼु बि तव्हां वेंदो त सहरा थो अचे जीअं थर में वारी जूं भिटूं आहिनि इहे वारिया सो वारी जे चढ़ण वारो इलाइक़ो थो अचे हज़रत शाह कुल हसन जेॾीमहिल उन थर में वारी जे भिटुनि में पहुतो
रस्तो भूल जीवियो बाट हथ न पई अचे उन्हें सहारा में हलंदे गर्मी आ काढ़ो आ उसा उन गर्मी जे अंदर रस्तो हथ न पियो अचे हिकड़ो ॾींहुं ॿ ॾींहं 4 ॾींहं 8 ॾींहं लॻी विया पानी खत्म थी वियो खजूर खत्म थी वई सीधो सामान खत्म थी वियो उन बेताब कयो बेहाल थी पियो समझे हाणे मरी वेंदुसि बचण जी उमेद न जेॾी महिल पंहिंजे ज़िंदगी मां मायूस थी वियो ओॾी महिल अखड़ियूं मदीने में कयूं निहारे ओलहंदे पासे ॾे निहारे मदीने वारे तरफ़ ॾे ऐं अखियुनि में लुड़हारे चए थो या रसूल अल्लाह मौत खां नफ़रत न आहे मौत क़बूल पर चाहियां थो मरण खां अॻु में हिकिड़ो भेरो तुंहिंजे दर जो दीदार कयो ओ मौला मदीना भली मार रहने हो जा गाय खड़ने जा है मौला मदीना ओ पानी प्रिय जे शहर जो परवर यसा के तू पिया दोस्तों रोए भी पियो सरवर आलम के सजड़ा भी करे पियो जे पियो सोना हबीब मरात भली मराए न रस्ते में पर हिकु भेरो दीदार थी मुझे पुनल रखे चेजो मुझी करे पोइवारी अला मुझे प्रिय के चेजो प्यार चारी अला मुझे पुनल के जो की न मणे बंभोर वधियूं इश्क आहे शहज़ोर वधियूं की न मणे बंभोर वधियूं चिंचु कंदियसि खोर यदियूं हिंदुर बोड़े सारी अला मुझे पुनल के रोए भी पियो हबीबन के सजड़ा पियो करे ये जो उन जे करे प्यास जे करे भूख जे करे बेहाल थी बारी जे दड़े ते गश चढ़ी बेहोश थी किरीस जेडी मल किरीस होश न रहियो जेडी मल अख खुली त किरोस बारी जे दड़े ते पर जो पुछुस त कंजी झोली में जो पान के जी गोद में जे तो ही जो अखियों पटे दिसा त बदहारो चेतो न जपाल नबी जो मुखड़ो हुयो हुजूर जी गोद हुई सही फरमान क्या पुत्र गुनाह समय मन कर असा सा तो के मदीने पहुंचायो सुभान अल्लाह ओ छपर की मचजो गोली पैजी कजो सच्चा सैयद ही सकुदर दे सजो पिरी पिर तू पखा अचियो राजो ही उतर जो कुतो न कर धार मिठा अजाल मजा आधार मिठा चिंगार मिठा जाल मजा और रहमा भरिया साईं रोज़े खड़ी किया है नी जुदाई आवा के बड़ी रहमा भरिया साईं
से धनी की जुदाई आया के बड़ी खुशहाल करो। खुशहाल कयो मंझ ख़ाब खणी मानी भजिया जो बार मिठा जालम जा आधार मिठा अखाया सची उछगार मिठा जालम जा अथ में आए बखड़ा वतन किया बड़ा साईं हजरत कासिम के चेहरा। मशहूरी वाला साईं था पुकार अथ में आए बखड़ा वतन किया बड़ा साईं हजरत कासिम के चेहरी कंधु की घड़ा पंजा फाल ॾिसी हाय हाय हथड़ाणा पंजा फाल ॾिसी हाय हाय हथड़ाणा मारे मर मोयवा जी मयार मिठा जालम जा। मुझा दोस्तों शाह हसन तो फरमाए जेरी मन अखियों खोलियो मतलब मुस्तफा जी को गरीबन के परदेसन के मुसाफिरन के जेके केर मददगार न हुजे मदीने वारो सच में सारी थी दुआ सच में चीज जो जवाब दी दुआ ओ लारकाने वाला वासिक मसद करे नसो दर्द दी दाहनी नसो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चाहिए दिल में जब पुकारे नसो तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई पर तो मेरा भी जान बड़ी देर हो गई पर तो मेरा भी जान खुश नसीब है जिनके मदीने वाले जो दीदार थी मुस्तफा जी ज़ियारत थी दिया जिनके ख्वाब में दीदार थे उन्हें जो नालो वलियन में लिखबो जिनके रूबरू धूप तू दीदार था उनके असहाबी खुदा जाने जे हिक झलक ईमान सा मुस्तफा जे चेहरे के ॾिठो पर मुस्तफा जे नाखुन मुबारक जी पुठीअ के ॾिठो उन्हें ते भी दोज़ख जूं पायूं मुझा दोस्तों खुम्मे कदीर वटे हेडो मुस्तफा जो चेहरो हेडो मुर्तजा जो चेहरो मुस्तफा मुर्तजा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रदियल्लाहु तआला अन्हु असहाबन जो मुश्ताक नजरों मुस्तफा जे मुखड़े के भी दिसन पियो त अलीउल मुर्तजा जे पाक चेहरे के मुझा दोस्तों वहुवा आखिजुल बियद अलीयन मुस्तफा के हथ में अली जो हथ हुयो हुजूर क्या फरमाएंगे अय्युहन नास ए इंसानो अलस्तुम तशहदून अन्नल्लाह रब्बुकुम ए इंसानो छा तव्हां इहा गवाही ॾियो था त अल्लाह तव्हांजो रब आहे या शायद ॾियो था तव्हांजो रब अन्नल्लाह रब्बुकुम कालू बला हड़नी जो हाउ सही मयूता असांजो रब अल्लाह काल अलस्तुम
यशहदून अन्नल्लाह व रसूलहू औला बिकुम मिन अनफुसिकुम। छा इन गाल जी गवाही ॾियो था, शाहिदी ॾियो था त अल्लाह ऐं उन जो रसूल तव्हांखे तव्हांजे जाननि खां बि वधीक हक़दार आहिनि। कालू भला हड़नी चयो हाओ साईं असां मञूं था अल्लाह असांजे जान खां प्यारो, मुहम्मद करीम असांखे जान खां प्यारो। साईं फरमायो भला ॿुधो व अल्लाह व रसूलहू मौलाकुम। छा हिन ॻाल्हि जी शाहिदी ॾियो था त अल्लाह तव्हांजो मौला आहे ऐं मां मुहम्मद अव्हांजो मौला आहियां। ॿुधायो मञो था या न? हड़नी चयो कालू भला या रसूल अल्लाह असां गवाही था ॾियूं तूं असांजो मौला आहे, मदीने वारो असांजो मौला आहीं। साईं फरमायो ॿुधो फमन कुंत मौला हो फइन हाज़ा अलीयुन मौला। जंहिंजो मौला मां मुहम्मद आहियां उन जो मौला अली ज़िबा के साथ दिल बोला अली मौला, अली मौला ज़िबा के साथ दिल बोला अली मौला, अली मौला। हिकिड़ो भेरो हड़ई चओ त मुंहिंजा कन ॿुधनि अली मौला। कन खे अलीअ खे मौला सॾींदे शर्म जो अचे। मौला त अल्लाह आहे। हे साईं जी हदीस तो तव्हांखे ॿुधायां न वेठो, पंहिंजी ॻाल्हि ते कोन थो कयां। साईं फरमाईंदा अल्लाह बि तव्हांजो मौला, मां मुहम्मद तव्हांजो मौला आहियां। हड़नी सहाबनि चयो त तूं असांजो मौला आहियां। असहाबनि खे वधीक ख़बर हुई या मुल्क खे वधीक ख़बर? मुहम्मद जो दीन, मदीने वारे साईं जो दीन, हुजूर खे वधीक दीन प्यारो या मुल्क खे वधीक प्यारो? हुजूर पाक खे। पंहिंजे नाले सां गॾु लिखंदा मौलाना डीज़ल। इहो तो वारो मुल्लो बि मौलाना आहे ऐं अली मौलाना आहे। ॾिसो न, ॿार माउ खे प्यारो दाई खे वधीक प्यारो? अॼुकल्ह दस्तूर उल्टो थी वियो, माउ को दाई खे ॿार प्यारो। दीन मदीने वारे साईं जो हुजूर फरमाइनि था मां तव्हांजो मौला, अली बि तव्हांजो मौला। खे वरी चवंदो शिरक थी वेंदो, शिरक थी वेंदो, अलीअ खे मौला न चओ। हाणे इहो अथव ईअं मिसाल जीअं ॿार दाई खे वधीक प्यारो। दीन मदीने वारे साईं जो हुजूर ख़ुदि चवंदा मां बि मौला, अली बि तव्हांजो मौला। हे वरी चवंदो शिरक थी वेंदो। हुजूर खे वधीक तौहीद जी ख़बर आहे, मुल्क खे वधीक तौहीद? असांजो ईमान आहे त अली असांजो मौला आहे, अली असांजो मौला आहे। वरी हिकिड़ा चवंदा यार हे वरी शियनि वारी ॻाल्हि खणी खणी त अली मौला। शिया चवंदा आहिनि भला शिया गोॾ ॿधनि था त तव्हां गोॾ लाहे छॾियो। शिया सां ॿधूं त न काई कमीज़ शिया था पाइनि त हिन करे असां कोन पाईंदासीं। अजी आपके पहलवान उलमा तू वही बड़ी का मुर्सी कर अरे हम छोड़ दो दाजे में। हां वो मिठा वो मुजाजा तो मदीने वाले साईं खुद फरमायो तो जे जो मौला अली मौला, अली मौला, अली मौला, सुभान अल्लाह, अली मौला, सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ी रात जी ॻाल्हि थो ॿुधायां। हा सैया ॿुधंदो? हा सैया ॿुधंदो? हा सैया जाग वेठा आहियो? हा सैया। साईं फरमाइनि था अम्मा आयशा सिद्दीक़ा साइण का रिवायत आहे, फरमाती समेतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल यफ्तहुल्लाहुल खैर फी अर्बा लयाल। 4
रातियों साल में एड़ियों जो अल्लाह ताला खैर जा हड़ई तरह खोले चली सुभान अल्लाह हड़ई तरह खोले चली हुजूर जी उम्मत जे ला खैर रहमत बरकत जा हड़ई तरह खोले सुभान अल्लाह चार रातियों घणी रातियों है ना या रब लैलतुल अज़हा वल फित्र व लैलतुन निस्फ मिन शअबान हिकड़ी ईदुल फित्र जी रात बी ईदुल अज़हा जी रात टी 15 शअबान जी रात साईं फरमाइन था युनसख फीहल आजाल वल अरज़ाक 15 शअबान जी रात में माण्हुनि जे उमिरियुनि जा ऐं माण्हुनि जे रिज़्क़नि जा फैसला लिखिया वेंदा कंहिंखे थोरी रोज़ी मिलंदी कंहिंखे घणी मिलंदी कंहिंखे नौकरी मिलंदी कंहिंखे छोकिरी मिलंदी शादी जे लाइ कंहिंखे मदीने जी हाज़िरी थींदी कंहिंखे हज नसीब थींदो कंहिंखे पुट ॼमंदो कंहिंखे खीर मिलंदो को निभागो थींदो को सभागो थींदो किथे मींहं वसंदा किथे गड़ा पवंदा किथे सुकर थींदा किथे डुकर थींदा 15 शअबान जी रात पूरे साल जी तकदीरुनि जा फैसला सुभान अल्लाह छपेला हां वरी छपराईंदा हाज़िर हुकुम ज़रूर हां इंशाअल्लाह वरी छपराईंदा खुदा खुश कर कोई हाजारी में इंतजार में चलो सुभान अल्लाह भक्ता सुबह जो फजर भी पढ़नो आ जमात सां ते जलसो भी थी वियो मज़ार मौलाना बदर थी जा दीदार थी हाणे नमाज माफ़ न पुट नमाज पढ़ भी साईं फरमाइन था त 4 रातूं एड़ियूं आहिनि जिन में खैर ऐं बरकत जा हड़ई दरवाजा खोले छॾियो साईं फरमाइन था व फी लैलत अरफत ऐं चौथी रात थई 9 ज़ुल्हज वारी रात सुभान अल्लाह ईदुल फित्र जी रात ईदुल अज़हा जी रात 15 शअबान जी रात 9 ज़ुल्हज वारी रात ये 4 रातियूं आहिनि जिन में खैर ऐं बरकत जा भंडारा वंडबा आहिनि सखावत जूं ये 4 रातियूं आहिनि जेको जागंदो आहे न रहमत जा पल भरे मोटंदो सुभान अल्लाह साईं फरमाइन था 5 रातियूं साल में एड़ियूं अथव जेको जागी इबादत करे उन जे लाइ जन्नत लिखंदी वई सुभान अल्लाह बेश्त वाजिब थी वई सुभान अल्लाह के बेश्त खपे रनी के खपे आसिया 5 रातियूं जागो सोदो पागो तो कोने न आसिया साल में 365 रातियूं आहिनि 5 रातियूं जागो 360 सुता पिया 5 रातियूं जागो जन्नत मिले सुभान अल्लाह हिकड़ी 8 ज़ुल्हज जी रात सुभान अल्लाह ॿियो 9 ज़ुल्हज जी रात टियों 10 ज़ुल्हज जी रात चौथों ईदुल फित्र जी रात पंजों 15 शअबान वाली रात सुभान अल्लाह जी भाई ये रात इंशाअल्लाह चो मल्हाईंदासीं या रात वरी के दरगाह ते वञो के अल्लाह वारे वञो वञी मल्हायो त अञा वधीक सवाब वली जो दीदार बि थींदो उन्हनि जे पुठियां निमाज़ बि पढ़ंदो तव्हांखे मां बि दावत वर्ज़ रखां 15 शअबान दिलबराबाद मोरे में तस्बीह बि थींदी ऐं साईं मुंहिंजा पूरी रात नवाफ़िल अदा थींदा अल्लाह जो ज़िक्र फ़िक्र थींदो इज्तिमाई दुआ थींदी सुभान अल्लाह बेशक इन जलसे में जरूर शरीक थीजो अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी थींदो रब करीम शाह अमल जी तौफ़ीक़